नाले वारी टिकटॉकर हरीम शाह जूं गैर इख़लाक़ी वीडियोज़ ऐं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थियण बैदि सभु इहो ई सवाल करे रहिया हुआ त इहे तस्वीरूं ऐं वीडियोज़ आख़िर कंहिं वायरल कयूं। इन सवाल जो जवाबु हरीम शाह पाण ई ॾेई छॾियो आहे। हिक इंटरव्यू में हरीम शाह चयो त मुंहिंजूं इहे वीडियोज़ ऐं तस्वीरूं मुंहिंजी अॻूणियुनि सहेलियुनि संदल खटक ऐं आयशा नाज़ लीक कयूं आहिनि। हरीम शाह हिन वक़्तु पंहिंजे मुड़ुसु बिलाल सां गॾु मराकश में मौजूदु आहे। हरीम शाह चयो त इहे वीडियो कुझु साल अॻु जूं आहिनि जेके मुंहिंजे मोबाइल फ़ोन में मौजूदु हुयूं। हिक वीडियो कराची वारे घर ऐं ॿी इस्लामाबाद में रिकॉर्ड कयल आहे। हरीम शाह चयो त संदल खटक ऐं आयशा नाज़ मूंसां गॾु रहंदियूं हुयूं। उन वक़्तु हुननि मुंहिंजी फ़ोन खणी उन मां चोरीअ इहे वीडियोज़ कढी वरितियूं हुयूं। हरीम शाह मूजिबि वीडियोज़ लीक करण खां अॻु संदल ऐं आयशा राब्तो करे धमकियूं ॾिनियूं हुयूं। हुननि मुंहिंजी शादीशुदा ज़िंदगी तबाह करण जी कोशिश कई आहे। मूं धमकियुनि खां पोइ इस्लामाबाद में FIA सां राब्तो कयो हो। FIA अख़्तियारनि जो चवणु हो त का बि शइ मंज़र आम ते अचण खां सवाइ असां कुझु बि नथा करे सघूं। हरीम शाह जे मुड़ुसु बिलाल सख़्तु कावड़ ज़ाहिर कंदे चयो आहे त हीउ कहिड़ो मुल्क आहे जिते क़त्ल जी धमकीअ ते चयो वञे थो त क़त्ल थियण जो इंतज़ारु कयो। बिलाल चयो त मां पहिरीं हरीम शाह सां गॾु न हुयुसि पर हाणे गॾु आहियां। गैर इख़लाक़ी वीडियोज़ साम्हूं अचण बैदि मूं स्पेन जो ट्रिप बि मुलतवी करे छॾियो आहे। असां जल्द पाकिस्तान वापसि अचे मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं।